बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में धारियुनि खे सिंध मां नेकाली ॾियण लाइ अली मोहम्मद अवामी पार्टी जो एहतजाज। अली मोहम्मद अवामी पार्टी पारां दिलमुराद लाशारी जी अॻवाणी में ट्रिकुंडे बाग खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध में अफ़गाननि ऐं मुहाजिरनि जी लोध लथल आहे। अफ़गानी पठान हाणे हिते पंहिंजा ख़ानदान बि वठी आया आहिनि। जैकबाबाद में बि वॾे अंग में अफ़गानी ऐं मुहाजिर मुक़ीम थी विया आहिनि। सिंध सरकार खां मुतालबो था कयूं त अफ़गाननि ऐं मुहाजिरनि खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे। जैकबाबाद में एसटीपी जो वर्कर्स कन्वेंशन, कारकुननि समेत मरकज़ी अॻवाननि जी शिरकत। वर्कर्स कन्वेंशन तरक्की पसंद हाउस ते थी गुज़रियो, जंहिंमें मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो, डेप्यूटी जनरल सेक्रेटरी होद खान गादेही, मालियात सेक्रेटरी डॉक्टर सोमार मंगरियो समेत ॿियनि शिरकत कई, जिते नई बॉडी जो ऐलान कंदे अब्दुल सत्तार जागीरानी खे सदर, नायब सदर मुमताज बुर्रो, जनरल सेक्रेटरी अब्दुल गफूर बुर्रो, जॉइंट सेक्रेटरी निज़ामुद्दीन मस्तोई, मालियात सेक्रेटरी अब्दुल गफूर फहीम ऐं अब्दुल नबी मक्सी खे प्रेस सेक्रेटरी चूंडियो वियो। इन मौक़े ते जाम अब्दुल फताह समेजो ख़िताब कंदे चयो त सिंध जे वसीलनि ते कंहिंखे बि क़ाबिज़ थियण न ॾिनो वेंदो। सिंध में 13 वरनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं सिंध जा शहर खंडर बणिजी विया आहिनि। जैकबाबाद शहर जी हालत ते अफ़सोस थिए थो। जैकबाबाद में तालीम खाते जे लोअर स्टाफ पारां मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाज। ऑल सिंध एजुकेशन लोअर स्टाफ एसोसिएशन पारां ग़ुलाम रसूल सूमरो, मोहम्मद मुराद लगारी, जावेद चांडियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एजुकेशन ऑफिस खां एहतजाजी जुलूस कढी प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो। इन मौक़े ते नंढे मुलाज़िमनि घुर कंदे चयो त टाइम स्केल, बंदि पयल आईटी खोलियूं वञनि, क्लर्क प्रमोशन में 300 कोटा ऐं फोथी कोटा समेत लोअर स्टाफ जी पोस्ट अपग्रेड कई वञे। छुल में मिठे पाणी जी स्कीम में करप्शन ऐं मुकम्मल न थियण ख़िलाफ़ जिद्दोजहद एक्शन कमेटी पारां अलामती बुख हड़ताल। प्रेस क्लब अॻियां एसटीपी अॻवान जाम फताह समेजो, जिद्दोजहद एक्शन कमेटी जे जमाल जोश बुर्रो, इमामदीन सरकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 8 महीननि खां जिद्दोजहद हलाए रहिया आहियूं, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा ॿुधनि ई कोन था। मुतालबो था करियूं त करप्शन में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खयां वञनि ऐं स्कीम मुकम्मल कराई वञे, ॿी सूरत में जिद्दोजहद जारी रहंदी। 15 ॾींहं अॻु बेगारी कैनाल में ॿुॾी वियल नीगर जो लाश हथ। ॻोठ मोहसिन शाह वासी पोरियत आबिद ओठो जो 7 सालनि जो मासूम पुटु अबरार ओठो 15 ॾींहं अॻु पैर तिरकण सबबि बेगारी कैनाल में ॿुॾी वियो हो, जंहिंजी ॻोल्हा लाइ ॻोठाणनि समेत नेवी जे चोबनि का कसर न छॾी, पर नीगर जो लाश न मिली सघियो, जेको अॼु ॻोठ तरीन वटां हथ अचण ते ॻोठाणनि संदसि वारिसनि हवाले कयो। नीगर जो ॻरियल मड़ पहुचण ते सॼे ॻोठ जो माहौल सोगवार थी वियो। 15 ॾींहनि ताईं ॿार जो लाश न मिलण बावजूदि ज़िले इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि नीगर जे वारिसनि खां हाल बि न पुछियो। सखर पुलिस पारां गुज़िरियल ॾींहुं मुक़ाबलो ॼाणाए मारियल मुबैना ॾोहारी जे वारिसनि जो एहतजाज। सखर प्रेस क्लब आॾो लाश रखी धरणो, पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। बागड़जी जे कच्चे वारे इलाइक़े में एयरपोर्ट पुलिस पारां मुक़ाबलो ॾेखारे मारियल अब्दुल मालिक बेरी जे वारिसनि महराब बेरी ऐं हाजी मोहम्मद बेरी सखर प्रेस क्लब आॾो लाश रखी एहतजाज कंदे चयो त अब्दुल मालिक सेशन कोर्ट में हाज़िरी ते आयल हो, जितां पुलिस खंभे मुक़ाबलो ॼाणाए क़तल कयो आहे, जंहिं पुठियां घोटकी जे गेमड़ू थाणे जे पुलिस ऑफिसर ज़ाहिद मीरानी जो हथु आहे। आईजी सिंध खां घुर था करियूं त जांच करे इंसाफ़ कयो वञे। कंदकोट में सरकारी मिल्कियतनि तां कब्ज़ा हटाइण लाइ डीसी जी सदारत हेठि इजलास। एसएसपी अमजद शेख, डीएसआर रेंजर्स ताहिर, बार जे सदर अब्दुल गनी बिजारानी समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसर्स जी शिरकत। पहिरें मरहले में केनाल ऐं बंदनि तां कब्ज़ा हटाइण ते इतफ़ाक़। डेप्यूटी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी पारां लाॻापियल खातनि खे सूमर खां पुलिस ऐं रेंजर्स जी मदद सां ऑपरेशन शुरू करण जो हुकुम ॾींदे चयो त जल्द खां जल्द कब्ज़ा ख़तमु कराए अदालती हुकुम पूरो कयो वञे। सुल्तानकोट भरिसां पोरियत जी दुकान खे बाह, दुकान में पयल सामान सड़ी वियो। ॻोठ थरलो बखराणी में पोरियत अब्दुल रशीद बखराणी जी दुकान खे शॉर्ट सर्किट सबबि बाह लॻी ऐं दुकान में पयल फ्रिज समेत हज़ारें रुपयनि जो सामान सड़ी वियो। कंदकोट में ॻोठाणनि जो मोटरसाइकिल चोरी ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ कजलो बंगवार वासिन अकबर बंगवार ऐं ग़ुलाम शबीर बंगवार प्रेस क्लब कंदकोट आॾो एहतजाज कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु शहर मां मोटरसाइकिल चोरी थी वई। पुलिस रिपोर्ट लिखण बजाए असांखे ई दाबा ॾेई रही आहे। एसएसपी खे अपील आहे त मोटरसाइकिल वापसि कराए एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मसू बुरगड़ी में व्याजन पारां पोरियत खे धमकियूं, औरतनि समेत कुरान पाक खणी एहतजाज। ॻोठ बख्शो लगारी वासी तालिब लोहार एहतजाज कंदे चयो त 5 लख कर्ज़ वरितो हो, जंहिं ते 12 लख अदा बि करे चुको आहियां, पर तंहिं बावजूदि व्याजी 70 लख व्याज घुरे रहियो आहे ऐं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन केतिराई भेरा घर ते चढ़ाई पिणु कई आहे। एसएसपी वटि दाहिण बावजूदि मसइलो हल न थियो। हुन चयो जेकॾहिं कुझु बि थियो त ज़िम्मेवार बाअसर व्याजी हूंदो। बहादुरपुर वेझो मोटरसाइकिल पंचर थियण सबबि पथरनि सां टकराइजी वियो। लाही चाड़ी वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल पंचर थियो त पथरनि सां टकराइजी वियो, जंहिं जे नतीजे में ॻोठ नसीरुद्दीन बिरोही वासी लाल बख्श बिरोही समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पंगरियो वेझो 3 साल अॻु ट्रक कल्टी थियण सबबि टुटल पुल तामीर न थी सघी। नओं कोट रोड ते बदीनत थरपारकर खे पाण में मिलाईंदड़ शादी समाल वाह पुल 3 साल अॻु रेती जो ट्रक गुज़रण दौरान धमाके सां टुटी पई हुई, जेका हिन महल ताईं तामीर न कराई वई आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त अज़ाब में आहिनि।
बेटिशा शहर के बुनियादी मसलन के हल लाइ शहरिन जो 3 ॾींहं बि एहतजाज जारी। शहरिन सैयद हाशिम शाह, रहमदिल मक्सी, जफर बुलेदी ऐं ॿियनि जी अॻवानी में बुख हड़ताल कई। अॻवाननि जो चवण हो त भिटशा लावारिस शहर बणिजी चुको आहे, को ॿुधण वारो न आहे। लतीफ़ सरकार जी दरगाह समेत समूरो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। रोडनि ऐं क़ब्रिस्तान ते कब्ज़ा थी चुका आहिनि ऐं भिटशा में रुगो मसला ई मसला आहिनि। जेकॾहिं इन्हनि बुनियादी मसलनि जो तुर्त हल न कढियो वियो त वधीक सख़्त लाइमल जोड़ींदासीं। मसू बुरगड़ी में मोहम्मद खान बेले ते कब्जे खिलाफ एहतजाज ते इंतजामिया जो एक्शन। 8 एकड़ ज़मीन तां कब्जो खाली। बेले खाते जी इंतजामिया पारां मोहम्मद खान बेले में कार्रवाई करे 60 एकड़नि मां 8 एकड़ बेले ते बीठल गाह ऐं कणक जो फसल हर हलाए कब्जो ख़त्म कराए छॾियो। समाजी अॻवान पीरबख्श नूनारी मूजिब ही तारीख़ी बेले जी 60 एकड़ ज़मीन मां रुगो 8 एकड़नि तां कब्जो ख़त्म कराए ड्रामो कयो पियो वञे। मुकम्मल कब्जो ख़त्म थियण ताईं ख़ामोश न वेहंदासीं। ऐं घारो में बाबड़ा टाउन के बुनियादी सहूलतूं न ॾियण ख़िलाफ़ बाबड़ा नौजवान इतिहाद जो एहतजाज। सेल अस्पताल घारो खां सिकंदर बाबड़ो, समीउल्ला बाबड़ो, अली मुराद ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी नेशनल प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणो हो त बाबड़ा क़दीमी शहर आहे जेको हुकुमराननि ऐं चूंडियल नुमाइंदनि जी अदम दिलचस्पी सबबि बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। उन्हनि घुर कई त बाबड़ा खे बुनियादी सहूलतूं मुहैया कयूं वञनि। ही हुयूं हिन वक्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।